टीचर सिंध जो शऊर ये सिंध हरी दर ये सिंध के उछलो करना हंदर आज उस समय दिखाएं तुझे गलत बयानी के शेम मुराद अली शाह शेम सगी जोधा साईं सगी जोधा जमाल सच्चा प्रेसिडेंट डिस्ट्रिक्ट कंबल शहदाद कोट हाणे वहाँ DHQ हॉस्पिटल जे सदर पैरामेडिकल मोहतरम अली नवाज मुगेरी साहब के रिक्वेस्ट कंदो तू अचन ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कर न खपे न खपे न खपे न खपे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सोन बाजार मांगनी वठबो सोन बाजार मांगनी वठबो फैज़ मुछ तखां पिनी वठबो हक घुरण सां कोन मिलंदो आहे हक जे वठणो आहे त छिनी वठणो आहे सिंधी प्रेस एसोसिएशन जा साथी सभिनि खे अस्सलाम वालेकुम मुंहिंजूं मान वारियूं अचूं बि हिन गर्मीअ में बीठियूं आहिनि चंद लफ़्ज़ ई ॻाल्हाइणा आहिनि असां सिंध जा मुलाज़िम अक्सर पीपल्स पार्टी जा वोटर भी आयूं सपोर्टर भी आयूं पर अफ़सोस सां चवणो थो पवे अलाए छो CM सिंध इन बदिद ते बीठो आहे पार्टी जे चेयरमैन जे हुकुम खे बि कोन थो मञे ऐं मां हाणे वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खे अपील थो कयां त मुलाज़िमनि जा जेके जाइज़ मसइला आहिनि उहे फौरी तौर हल करे मुलाज़िमनि जी बेकामी थी वञे जीअं त पूरे पाकिस्तान में हिकिड़ो कानून आहे ऐं असांजी सिंध में ॿियो कानून आहे अलाए असां पाकिस्तान में शायदि न आहियूं जो जेको बि कानून जेका बि शइ लागू कई थी वञे त उहा पंहिंजे कमरनि में ताला हणी बंदि करे ऐं सुबुह जो साजुर सवेरे उहो नोटिस निकितो थो वञे त हीउ तव्हां ते लागू थी वियो जॾहिं KPK पंजाब बलोचिस्तान में गुरु चरस DRA ऐं पगारनि में 70% वाध जे लाइ असां जिदोजहद में 2 महीननि खां मुसलसिल हली रहिया आहियूं उन खां पोइ असांखे अचानक असांजी पेंशन में एॾो वॾो कट हुयो ही सम्झनि था त ही सुतल आहिनि हिननि में का सुजाग कोन्हे हिननि पंहिंजो कॾहिं बि हक़ न घुरियो आहे हिननि खे असां ख़रीद कंदा आहियूं इलेक्शननि में ॿियनि मसइलनि में हिननि खे त जीअं इहे पंहिंजो हक़ न वठनि ऐं असांजे हर कानून खे लबेक चई चुप करे रही रहे पर मुराद अली शाह मां तोखे हिन पिनाल मां डिस्ट्रिक्ट कंबल शहदाद को जे प्रेस क्लब जे इन रोडन तां इहो ॿुधाइण थो चाहियां त 6 अक्टूबर तुंहिंजे बर्बादी जो ॾींहुं हूंदो ऐं लखे मुलाज़िम बिलावल हाउस जे रोडन ते हूंदा जेतिरी तुंहिंजी पुलिस कराची में एतिरी मौजूद न हूंदी जेतिरी पूरी सिंध जा ई बहादुर उस्ताद ऐं बहादुर न्याणियूं बिलावल हाउस जा पंहिंजे हक़ जे लाइ पंहिंजी जिदोजहद जे लाइ जरूर पीअंदियूं ऐं इंशाअल्लाह असां फुल तयारी सां ईंदासीं ऐं पंहिंजो कफन पंहिंजे गॾु खणी ईंदासीं इहा तकलीफ़ असांजी आख़िरी तकलीफ़ हूंदी पर पूरे नस्लनि जे लाइ पंहिंजे नस्लनि जे लाइ हर शइ ओके करे वेंदासीं त जीअं तोखे ख़बर पए त इहे मूंखे अगरि इज़त ॾेई सघनि था त इहे इज़त वठी बि ॼाणनि था सगी जोधा पेंशन ते कारो कानून पेंशन ते कारो कानून हटायो 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 मां मोज़िस उस्ताद साहबान के रिक्वेस्ट तो क्या जेके भी ये दोस्त शाम में बीठा अगर मुझे ये भेनरियूं समय बीठियूं आहिनि त तव्हांखे ये दुकाननि में या कुंडुनि में लिखण न घुर्जे ये जिदोजहद आहे ऐं जे जिदोजहद में माण्हू ईंदो आहे त पोइ उस ऐं पाणी ऐं गर्मी खां न टिजंदो आहे इन करे बराए महिरबानी प्रेस क्लब ताईं हलंदासीं ऐं तव्हांजो इहो भरपूर साथ गॾु रहंदो इंशाअल्लाह ताला
ठगी जोधा सिंधी प्राइज अलायंस ठगी जोधा 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 हटाओ 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 पिंडाल में गर्मी में पाण खे साईं है अहमद अली वाह जो तालुके नसीराबाद सदर साईं मिट उसदे भी उस्ताद जे हक़नि जे लाइ बीठो आहे ऐं साईं अलीमत कलोड़ो साईं साईं मुस्तफा हमरो सॼी संगत महाराज नसीराबाद ठगी जो था ठगी जो था ठगी जो था ठगी जो था हे साईं दो मुझो जिगर दो पावर हे साईं बिरोई साहब सराजुद्दीन साईं अपनो सराजुद्दीन सोडर साहब ठगी जो था ठगी जो था ठगी जो था ठगी जो था जिंदाबाद जिंदाबाद मुगेरी साहब जिंदाबाद साया बुढ़ो साहब जिंदाबाद जिंदाबाद साई मुगेरी साहब जिंदाबाद कंबर सही ताजो ठगी जो था 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 जियो मारे पी रक्षा पी हाँ तुझो भरे होना है तुझो हाँ मुला ऐसे असां जनरल सेक्रेटरी तालुके जो निचाण उस्ताद बीठो आहे असां उस्तादनि जे लाइ हा जमाली साहब हाँ साईं ज़ुल्फ़िकार वक्ती साईं हाणे हाँ छो न पहुचंदो